अस्सलाम वालेकुम। इंतहाई अहम मौज़ू जंहिं ते खोड़ सारनि माण्हुनि ॻाल्हि ॿोल बि कई आहे, पर मां हिन ते तव्हांखे इंतहाई अहम हिन जो जेको पासो आहे, जेको मूं हिन जी स्टडी कई आहे ऐं उन खां पोइ शयूं जेके नज़र आयूं आहिनि पीका क़ानून जी। पीका क़ानून मंज़ूरु कयो वियो आहे ऐं उन क़ानून खां पोइ कहिड़ियूं पाबंदियूं हूंदियूं, उन सां नुक़सान कहिड़ा हूंदा, कीअं चैनल्स खे बंदि कयो वेंदो, कीअं प्रोग्राम्स बंदि कया वेंदा, कीअं आवाम जो आवाज़ु दॿायो वेंदो, कीअं सोशल मीडिया खे बंदि कयो वेंदो। जेको हिन में अहम मामिलो साम्हूं नज़र अचे थो उहो आहे हिकु त सहाफ़ती जेको आवाज़ु आहे उनखे दॿायो वञे, ऐं ॿियो इन खां बि वॾो मामिलो जेको नज़र अचे थो, ज़ाहिरी तौर त PTI खे ॾेखारियो वियो आहे त PTI जा जेके कारकुन आहिनि फेक न्यूज़ सोशल मीडिया ते ही कनि था। उन खां पोइ नज़रिया पाकिस्तान मुल्की सलामती जो मामिलो आहे पर उन आड़ में जेको वॾे में वॾो नुक़सानु थिए पियो सभिनी लाइ, हिकिड़नि माण्हुनि खे फोकस न पर उहो सभिनी लाइ इहो आहे इज़हार जी आज़ादीअ ते पाबंदी। ही जेको पीका क़ानून आहे, इन जहिड़ो क़ानून बदतरीन समूरी मीडिया जी तारीख़ में इन जहिड़ो बदतरीन क़ानून पाबंदी माज़ीअ में किथे बि नज़र नथी अचे। अयूब जे दौर खां बि वधीक ख़तरनाक हिन में पाबंदियूं लॻायूं वियूं आहिनि ऐं उहे पाबंदियूं उन्हनि जी जेकी ज़ाहिरी तौर ते मंज़ूरी ॾिनी आहे उहा जमहूरियत जा चैम्पियन पीपल्स पार्टी, मुशर्रफ ख़िलाफ़ु वॾियूं स्ट्रगल्स हलाईंदड़ नून लीग, उन इन जी मंज़ूरी ॾिनी आहे त ही क़ानून लागू कयो वञे। जॾहिं त इन्हनि खे असीं सम्झूं था त इन्हनि खे इन जी ड्राफ्ट जी ख़बर न आहे त इहो ड्राफ्ट आयो किथां। 6वीं आईनी तरमीम वांगुरु हिननि खे शयूं साम्हूं प्लेट ते रखी ॾियूं आहिनि, फ़क़ति इन्हनि खे मजबूरनि खे सही करणी पई आहे। जॾहिं त जमहूरियत ख़ातिर माण्हू हुकूमतूं छॾे ॾींदो आहे ऐं माज़ी में बि ईअं थियो आहे ऐं माण्हू पंहिंजूं क़ुर्बानियूं ॾींदो आहे, पर हिननि खे कंप्रोमाइज़ कंदे हिन क़ानून खे लागू करायो आहे ऐं ड्राफ्ट हिननि खे हथ में मिलियो आहे। इन में जेको इंतहाई अहम मामिलो आहे, नंढनि सूबनि जो आवाज़ु हिन में कीअं दॿायो वेंदो, मीडिया जो आवाज़ु कीअं दॿायो वेंदो। हाणे नंढनि सूबनि जे आवाज़ जे हवाले सां जेको हिन में इंतहाई अहम जेके ड्राफ्ट में शयूं आहिनि, क़ानून पास थी चुको आहे। नंढनि सूबनि जो आवाज़ु मिसाल तौर ते पाणीअ जो इशू आहे, कैनाल्स जो इशू आहे, वाज़े नज़रिया पाकिस्तान ते कयो वियो आहे त उन में केर बि न ॻाल्हाए त हाणे स्ट्रेटेजिक कैनाल्स आहिनि, हाणे उन ते बि केरु न ॻाल्हाए छो जो इन सां मुल्की सलामतीअ खे ख़तरो थींदो। नंढनि सूबनि जो जेके बि इशूज़ आहिनि उन ते बि अगरि केरु ॻाल्हाईंदो त उनखे कीअं बंदि कयो वेंदो, उन लाइ कहिड़ी कमेटीज़ आहिनि, मां उन ते तव्हांखे ॿुधायां थो। त उन लाइ जेकी कमेटी मुक़ररु कया, 9 रुकनी कमेटी हूंदी, अथॉरिटी आहे, उन अथॉरिटी जो चेयरमैन हूंदो। उन चेयरमैन खे एतिरो पावरफुल कयो वियो आहे, जीअं इरसा एक्ट में तरमीम ऐं उनजो चेयरमैन आंदो पियो वियो वफ़ाक़ी कामूरो जेको सूबनि जे मेंबर्स खां अलावा ऐं मथी सतह खां ईंदो ऐं पंहिंजा फ़ैसिला सूबनि ते मढ़ींदो। हिन में बि हिन अथॉरिटीअ जो बि हिकु चेयरमैन हूंदो। उन चेयरमैन खे कहिड़ा पावर ॾिना विया आहिनि त को बि माण्हू जेको सम्झे थो त हिन चैनल ते हीअ जेकी न्यूज़ हली आहे उहा ग़लति हली आहे ऐं इहा नुक़सानकार आहे, हुन पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया कंहिं बि आम माण्हू। हाणे असां वटि तव्हांखे ख़बर आहे अगरि FIR कटिबियूं आहिनि त उहो सॼे मुल्क में हिकु माण्हू जे ख़िलाफ़ु कटिजी वेंदियूं आहिनि, कॾहिं लाड़काणे में, कॾहिं जैकोबाद में, फैसलाबाद में, त बाबा केरु कटराईंदो FIR तव्हांखे ख़बर आहे। हाणे उहा इंफॉर्मेशन ऐं उहा शिकायत उन अथॉरिटी वटि वेंदी ऐं उहा अथॉरिटी जो जेको चेयरमैन आहे उहो फौरी तौर ते 24 कलाकनि जे अंदरि उन चैनल खे ब्लॉक करे छॾींदा, बंदि करे छॾींदा, प्रोग्राम बंदि करे छॾींदा। उन सोशल मीडिया जेके बि आहिनि उन समूरे खे उहो बंदि कयो वेंदो। इन क़िस्म जो ऐं उन खां पोइ माना अगरि अथॉरिटी आहे त उन में 9 रुकनी आहे उहा, ऐं उन खां पोइ ही मामिलो कमेटी वटि वेंदो, पोइ छंड छाण थींदी। पहिरियों बंदिश थींदी, उन खां पोइ छंड छाण थींदी ऐं उन खां पोइ
उन ते राया वरिता वेंदा। हाणे तव्हां सम्झी सघो था त पहिरियों बंदिश थी वञे, 24 कलाकनि जे अंदरि चेयरमैन फ़ैसिलो ॾेई छॾींदो ऐं उन खां पोइ वरी जेकी नव रुकनी कमेटी आहे वरी उन ते गौर वीचार कंदी। उहा जेको गौर वीचार कंदी उहो उन में कहिड़ो हिकिड़ो सहाफ़ी नुमाइंदो बि हूंदो, पर उहो सहाफ़ी नुमाइंदो बि पंहिंजी मर्ज़ी सां जीअं त उहो खणंदा आहिनि। हाणे अगरि असीं इन अहम मामले ते खे ॾिसूं था, सभ खां अवल असीं चैनल्स जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं, पोइ मां तव्हांखे सोशल मीडिया जी पाबंदियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधायां थो। चैनल्स लाइ, टीवी चैनल्स लाइ ख़ासि तौर ते इंतिहाई सख़्तु पाबंदियूं साम्हूं आयूं आहिनि जेके तारीख़ में कॾहिं बि न आहिनि। उन लाइ जेके मुख्य जमायतूं आहिनि मीडिया जूं, PBA आहे, CPN आहे, PFUJ ऐं मुख़्तलिफ़, इन्हनि खे चयो वियो हुकूमत पारां त तव्हां सां मशावरत कई वेंदी। मामिलो छा हो जेको साम्हूं रखियो आहे त फेक न्यूज़ जेके हलनि थियूं उन ते हाणे मशावरत चैनल सां कई वञे हा त चैनल्स पंहिंजा राय ॾियनि हा, त सहाफ़ती तंज़ीमुनि जा जेके आहिनि उहे पंहिंजी राय ॾियनि हा त उन फेक न्यूज़ खे कीअं बंदि कजे, उन लाइ कानून कहिड़ो कहिड़ो लागू कयो। उहो त ठीकु हो त उहा फेक न्यूज़ न हलणु घुरिजे। हाणे फेक न्यूज़ में छा आहे, ॿ मामला आहिनि, हिकु मिसइंफॉर्मेशन, डिसइंफॉर्मेशन। हाणे मिसइंफॉर्मेशन ईअं आहे त अक्सर सॼे ॾींहं में रिपोर्टर्स लाइ इंतिहाई अहम ख़तरनाक शइ आहे त अगरि को रिपोर्टर आहे उन में को अंग अखर ॾींदो आहे, उन में कॾहिं कॾहिं का तारीख़ ग़लति थी वेंदी, कॾहिं का न्यूज़ हेठि मथे इंफॉर्मेशन थी वेंदी आहे, उन में का बदनियती न हूंदी आहे, कुझु बि न हूंदो आहे, मिसइंफॉर्मेशन थी वेंदी आहे। उन मिसइंफॉर्मेशन ते बि उहो माण्हू साम्हूं अची वेंदो ऐं उहो शिकायत कंदो ऐं तव्हां सम्झो था त रिपोर्टर जी नौकिरी किथे वञी बीहंदी, छो जो जॾहिं चैनल ते मामिलो ईंदो त उहो चैनल रिपोर्टर खे किथे वञी बीहारींदो। त उहो मिसइंफॉर्मेशन ते इंतिहाई सख़्तीअ सां पाबंदियूं हूंदियूं। पाकिस्तान, नज़रिया पाकिस्तान जा उन जी तशरीह न कई वई आहे त कहिड़ा मामलनि ते ॻाल्हाइजे, कहिड़नि ते न। बसि उहो हाणे जंहिं उन आड़ में कीअं ॾंडो ॾेई सघिजे थो, कहिड़नि बि मामलनि खे साम्हूं आणे त भई नज़रिया पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहे, को मुल्की सलामती लाइ, हिन ते पाबंदी विझी छॾियो। अॻे ई तव्हां सम्झो था त TV चैनल्स ऐं अख़बारूं अञा छा कनि, उन हद ताईं मुल्क जी हिकु वॾी अख़बार जंहिं हमेशह मार्शल लॉ ऐं उन में आमरियत खे ललकारियो आहे, उन बि आख़िर में उन न्यूज़ वञी ॾिनी त जेकी इमरान ख़ान जी वाइफ जे हवाले सां न्यूज़ हुई, हेॾी वॾी 8 कालम लीड हणी छॾी त दुम उठाकर डी चौक से भाग गई। इन क़िस्म जी न्यूज़ अचण खां पोइ बि हाणे अञा वधीक उन्हनि खां उमेदूं ऐं तवक़ो चैनल्स खां आहिनि त अञा वधीक असांजे लाइ तव्हां माना का बि न्यूज़ न हले, नंढनि सूबनि जी न्यूज़ न हले। हिन में जेके अहम शयूं आहिनि, अदलिया जे ख़िलाफ़ु ठीकु आहे, आर्म फोर्स जे ख़िलाफ़ु न हले, उहो मामिलो बि असांजे साम्हूं हमेशह रहियो आहे। अदलिया जे ख़िलाफ़ु अहिड़ियूं शयूं न हलंदियूं आहिनि, आर्म फोर्स जे ख़िलाफ़ु चैनल्स ते न हलंदो आहे। उन सां गॾोगॾु वरी ॿियूं उन में जेके शयूं रखी वियूं आहिनि त माना असेंबली, प्रोविंशनल असेंबली ऐं क़ौमी असेंबली, उन जे मेंबर्स लाइ बि अगरि उहो उन ते बि सोशल मीडिया ते ऐं चैनल्स ते अगरि न्यूज़ न हले, मिसाल तौरु अगरि MNA कमु नथो करे, MPA कमु नथो करे, इलाइक़े जा कमु नथो करे, अगरि उन ते बि असीं को ॻाल्हाए थो माण्हू, उन जी बि शिकायत हली वेंदी ऐं शिकायत हली वेंदी ऐं चेयरमैन साहब फौरी तौर ते उन ते उन ते पाबंदी प्रोग्राम ते ऐं न्यूज़ ते ऐं नोटिस उन जो थी वेंदो। नोटिस लाइ ईअं ज़ाहिरी तौर ते चयो आहे त बसि 7 ॾींहंनि जो नोटिस हूंदो, 7 ॾींहं। होॾां चयो वञे त 24 कलाकनि जे अंदरि माना फ़ैसिलो थी वेंदो, चेयरमैन हुकुम ॾेई छॾींदो। वरी ॿिए तरफ़ चए थो वञे 7 ॾींहं हूंदो ऐं 20 उन खे लख ॾंढ हूंदो, 3 साल उन फेक उन न्यूज़ ते जंहिंजी शिकायत वई उन ते उन जी सज़ा हूंदी, 3 साल सज़ा हूंदी, 20 लख ॾंढ हूंदो ऐं मुख़्तलिफ़ उन ते जुर्माना हूंदा ऐं त इन क़िस्म जूं शयूं, बदतरीन क़िस्म जी तारीख़, समूरी जेकी तारीख़ आहे मीडिया ते, अहिड़ो बदतरीन कानून किथे बि नज़र नथो अचे। उन सां इज़हार जी आज़ादी ते पाबंदियूं थियनि थियूं, चैनल्स कुझु बि न ॻाल्हाए सघनि, प्रोग्राम्स उन्हनि जे ख़िलाफ़ु न थी सघनि। माना छा, समाजी मामलनि ते न ॻाल्हायो वञे, मुल्की जेके इंतिहाई अहम इशूज़ आहिनि उन ते तनक़ीद। हाणे मिसाल आइन तहत अगरि असीं ॻाल्हि ॿोल कयूं था त पाकिस्तान जे आइन में मीडिया जी आज़ादी पिलर ऑफ द स्टेट, उहो ज़ाहिर उन में वाज़े आहे आइन में, त माना उहा मीडिया जी आज़ादी छा, इहा मीडिया जी आज़ादी रहंदी उन में?
त उन जे मथां हिन क़िस्म जूं पाबंदियूं हयूं वञनि त को बि अहिड़ो प्रोग्राम जंहिंमें अदलिया ते त न ॻाल्हाइजे, आर्म फोर्स त माना असेंबलीज़ ते बि उन में न ॻाल्हायो वञे, ऐं उन में मुख़्तलिफ़ ॿिया बि शयूं साम्हूं रखियूं वियूं आहिनि त उन में उन्हनि समूरनि मामलनि ते हक़ सच ते न ॻाल्हाइजे। नंढनि सूबनि जे मामला आहिनि मुल्की माना उन्हनि जा हक़ आहिनि नंढनि सूबनि जा, त उन ते कीअं न मामला ॻाल्हि ॿोल थींदी, पाणीअ ते कीअं न ॻाल्हि ॿोल थींदी, ॿेटनि जा इशूज़ ते सूबनि जा मामला आहिनि उन ते कीअं न माण्हू ॻाल्हि ॿोल कंदो। अगरि इहे सभु शयूं पाबंदी विधियूं थी वञनि उन सां छा थींदो, अञा वधीक क्रोध कावड़ ही शइ पैदा थींदी। पर अगरि असीं ॾिसूं था त हिन समूरे वेझे माज़ी में जा पोइ घणे माज़ी में त हिन क़िस्म जो जेको कानून आहे उहो असांखे पीका कानून अॻियो जेको अहिड़ा कानून आहे उहे नज़र नथा अचनि जेके हिन ते पाबंदियूं विझे केरु थो पाबंदी, जेके ड्राफ्ट ॾियनि केरु थो, उहे जेके चैम्पियंस आहिनि उन्हनि खे ड्राफ्ट ॾिनो थो वञे, जेके जमहूरियत जूं चैम्पियंस पीपल्स पार्टी नून लीग इहे रहियूं आहिनि। हाणे अगरि कंहिंखां बि सलाह मशवरो न कयो वञे, न PBA खां, न CPNE खां, न PFUJ खां, न सहाफ़ती तंज़ीमुनि खां ड्राफ्ट बि पंहिंजी मर्ज़ीअ जो पकड़ायो वञे त बाबा ही ड्राफ्ट वठो ऐं इन ते तव्हां अमल कयो ऐं उन ते कानून बि पास थी वञे, त पोइ माण्हूअ जी जेकी आज़ादी हूंदी उहा आज़ादी कीअं उन जो आवाज़ु कीअं साम्हूं ईंदो, उहो आवाज़ु किथे उन जो साम्हूं ईंदो, कहिड़े हंध ते उहो पंहिंजो मसइलो जेको माण्हू आहे उहो रखी सघंदो। त हीअ मुंहिंजे साम्हूं जेको ड्राफ्ट पियो आहे उन में हिकिड़ो कानून जेको साम्हूं नज़र अचे थो त सोशल मीडिया जी अगरि ॻाल्हि कई थी वञे त सोशल मीडिया लाइ त अॻुवाटी कानून मौजूदु हो, त उन में उहो साम्हूं पियो आहे मुंहिंजे रिमूवल एंड ब्लॉकिंग ऑफ अनलॉफुल जे कॉन्टेंट रूल्स 2021 उहो पिणु मौजूदु आहे। त उहो उन ते त अॻुवाटी आहे त उहो रूल्स मौजूदु हो, उन ते अगरि केरु कंदो त उन ते पाबंदियूं विधियूं वेंदियूं ऐं पाबंदी तहत जेके बि उतां जेके इदारा आहिनि मुख़्तलिफ़ जेके यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ऐं उन खां अलावा ॿियूं जेके वेबसाइट्स आहिनि सोशल मीडिया उहे फौरी तौर ते पाबंदी उन्हनि खे बंदि कयो वेंदो आहे ऐं कंदो वेंदो आहे। त हिन भेरे हेॾे वॾे शइ जी ज़रूरत छो पई आहे, उहा इन जे करे पई आहे त को बि आवाज़ु मुकमल तौर ते आवाज़ु बंदि कयो वञे। हाणे मामिलो हाई कोर्ट में चैलेंज नथो करे सघिजे, उन में ॾेखारियो वियो आहे कानून में, उहो सुप्रीम कोर्ट में चैलेंज थींदो, त छो मामिलो हाई कोर्ट में चैलेंज न थींदो, मामिलो सुप्रीम कोर्ट में वेंदो, हीउ सॼो रोलड़े जो शिकार मामिलो थींदो, कमेटी चेयरमैन जो फ़ैसिलो, वरी उन खां पोइ कमेटी, पोइ वरी सुप्रीम कोर्ट, इहे जेसीं ताईं उहे शयुनि खे बंदि रहंदियूं, पाबंदि रहंदियूं। हाणे इन सूरत हाल में आवाज़ु जेको आवाम जो आवाज़ु मीडिया जे ज़रिए सोशल मीडिया जे ज़रिए अॻियां वेंदो आहे उहो न वेंदो, त पोइ हीअ ॾुख, हीअ तकलीफ़ूं, हीअ माण्हुनि जा मामला, हीअ जेके ज़्यादतियूं थियनि थियूं आइनी क़ानूनी तौर ते जेके बि मामला थियनि था, तरमीमूं ग़लति थियनि थियूं, या जेके नंढनि सूबनि जा मामला साफ़ थिया उन खे आवाज़ खे दॿाए वेंदो, त उहो सभु कुझु कीअं अॻियां अची सघंदो, कीअं उन्हनि जा जेको आवाज़ु आहे मज़लूम जो आवाज़ु आहे उहो अॻियां वधंदो। त हिन क़िस्म जा कानून लाज़मी आहे, हीअ कानून ते जेको आवाज़ खे त दॿाए नथो सघे, आवाज़ त केरु बि कॾहिं कंहिंजो दॿाए न सघियो आहे, पर अहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत इन लाइ पई आहे, छो पई आहे, छो आख़िर इन जमहूरी गवर्नमेंट खे पई आहे त इहो समूरे कंहिंजे आड़ में समूरनि माना PTI जे आड़ में तव्हां समूरनि शयुनि खे, आवाज़नि खे, आम माण्हूअ जे, आम शहरीअ जे आवाज़ खे, मीडिया जे आवाज़ खे, रिपोर्टर्स जी न्यूज़ खे, उन सभिनी खे तव्हां दॿाए पाबंदि करे छॾियो त जीअं को बि कंहिं बि इशूअ ते न ॻाल्हाए, माना समाजी मामलनि ते न ॻाल्हाए, मुल्की मामलनि ते न ॻाल्हाए, आख़िर पोइ मीडिया जी आज़ादीअ ते पोइ माना ॻाल्हाए छा ते, त ईअं चई सघिजे त सिधो सऊं हीअ त पाबंदी आहे, हीअ त सिधो सऊं अॻे ई ख़ौफ़ जेको मौजूदु हो चैनल्स में मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते को इज़हार सुठे नमूने करे बि न सघंदो आहे, ऐं बहितर हिन क़िस्म जी वरी ख़ौफ़ ॿिया पैदा कजनि त पोइ किथे आवाज़ु आम माण्हूअ जो साम्हूं ईंदो।
आम माण्हू जो आवाज़ु केतिरो दॿाए नथो सघिजे। लाज़मी आहे हीउ कानून हीउ जेको ग़लति ठाहियो वियो आहे इहो वापसि थींदो। इहो वापसि तॾहिं थींदो जॾहिं माण्हू ॻाल्हाइनि था, ज़रूरु ॻाल्हाइणु शुरू कयो आहे माण्हुनि त थींदो। पर हीउ जेको कानून आहे उहो समूरी मीडिया जी तारीख़ में हिन जहिड़ो बदतरीन कानून असांखे नज़र नथो अचे। असीं सॼी ज़िंदगी हिन ई सहाफ़ती फील्ड में गुज़ारी आहे, पर अहिड़ो कानून ऐं हेॾी पाबंदियूं किथे बि नज़र नथियूं अचनि। हेॾियूं सज़ाऊं हीअ शयूं हुजनि कंहिं ते बि न ॻाल्हाइजे। त अहिड़े क़िस्म जा जेके ग़लति कानून आहिनि, पीपल्स पार्टी नून लीग खे इन ते ज़रूरु सोचणु घुरिजे त हीअ जेके शयूं रखियूं वियूं आहिनि, हिकु अथॉरिटी हुन में हूंदी, हिकु ट्रिब्यूनल हूंदो, हिकु एजेंसी हूंदी, हिकु काउंसिल हूंदी, इहे सभु शयूं हूंदियूं। पर उन में फ़ैसिला केरु कंदो, हीअ रुॻो फ़ैसिला ॿुधाईंदा। इन हमेशह कॾहिं बि इन्हनि जेके ॿुधायल ऐं ठाहियल फ़ैसिला आहिनि उन ते कॾहिं बि आम माण्हू जेको आहे, जेको पढ़ियो ॻढ़ियो माण्हू आहे, जेके कानून जी पासदारी करे थो आइन जी, उहो कॾहिं बि ग़लति क़िस्म जी पाबंदियुनि खे क़बूल न कंदो। ऐं इन ते ज़रूरु नून लीग ऐं पीपल्स पार्टीअ खे बि इन ते सोचणु घुरिजे। महिरबानी।